नाज़रीन, मुल्क में ॿिनि महीननि बाद डॉलर जे मुल्ह में रिकॉर्ड घटिताई। अमरीकी डॉलर के मुक़ाबले में पाकिस्तानी रुपयो मुस्तहकम थियण लॻो आहे। इंटर बैंक में मुल्ह किरण बाद डॉलर 206 रुपया 50 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में भी डॉलर के मुल्ह में 4 रुपया घटिताई। एक अमरीकी डॉलर 209 रुपयनि जो थी वियो। बे पासे नाणे जे वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त IMF सां मुआहदे लाइ ॻाल्हियुनि में अॻु भराई थी आहे। चीन मां सूमर ताईं पैसा अची वेंदा। मूं पहिरीं ॾींहं खां चयो हो त पेट्रोल जा अघ वधाइणा पवंदा। हुन चयो त PTI हुकूमत मुल्क खे ॾेवालपणे ते छॾे वई हुई। असां पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए मुल्क खे ॾेवालपणे खां बचायो। हाणे स्टॉक मार्केट में बहितरी आई आहे। रुपए जो मुल्ह बि मुस्तहकम थियण वञी रहियो आहे।